बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा जो ज़िक्र पियो हलियो सो आउं हिकिड़ी शइ रीसेंट टाइम में एडॉप्ट कई आहे। आउं मुखातिब थींदो आहियां त पोइ आउं चवंदो आहियां स्टेज ते वेठल साहिबान ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल साहिबान, इहो बाबा जन चवंदा हुआ ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं आउं इन लफ़्ज़नि सां सभिनी खे मुखातिब थींदो आहियां। सो मुंहिंजा साहिबान, आउं सभ खां पहिरीं अॼु जे हिन हिस्टोरिकल आई मस्ट से इवेंट जो जेको इनकाद थियो आहे उन में डॉक्टर फ़तेह मरी, महराणवी साहब ऐं ज़ैन साहब ऐं आउं कमिश्नर साहब जो ज़िक्र कंदुसि त उहे बि हिन असांजे रीजन जा पर ऑफिसर आहिनि, उहे पाण बि हिते वेठा आहिनि, जेका हिकु तमामु सुठी शइ आहे। साम्हूं बि असांजा सभु दोस्त, साईं जा शागिर्द सभु वेठा आहिनि। तव्हां सभिनी खे ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी जो तव्हां असां सां गॾु वेठा आहियो। काफ़ी ज़िक्र आहे अंसारी साहब जो, तमामु वॾो प्रोफाइल आहे, न खुटंदड़ प्रोफाइल आहे, पर हिते टे माण्हू वेठा आहियूं जेके एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जा शाहिद आहियूं ऐं सरबराह रहिया आहियूं। पहिरीं आऊं, उन खां पोइ डॉक्टर फ़तेह मरी ऐं हाणे असांजो अल्ताफ़ सियाल साहब। मां चवंदुसि त जंहिं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम हलाई ऐं सुठी हलाई, उहो त तारीख़ फ़ैसिलो कंदी, उहो सभु जान पार करे वियो। वो जिगर मुरादाबादी शायदि चयो आहे न, ये इश्क नहीं आसा इतना ही समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है। तो आई थिंक टंडोजाम a wonderful university. I have been a vice chancellor now in 4 universities by this time. आउं जॾहिं महराण यूनिवर्सिटी मां सफ़र करे एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियुसि, काफ़ी दोस्त मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। लियाकत जमाली साहब टीचर एसोसिएशन जो प्रेसिडेंट हो। It was a challenging time, but to be very honest, हिकु त कशिश ऑलरेडी हुई टंडेजाम सां, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी सां। ऐं जॾहिं मूं तां लॻंदुसि, मूंखां कंहिं पुछो तव्हां कीअं वाइस चांसलर थी वियो टंडेजाम जा, मुंहिंजो हीउ अलाह खे ख़बर आहे, ॿी मूंखे ख़बर आहे। ऐं जॾहिं बि तव्हां गुज़रंदोसि मूंखे ॾाढी सुहिणी यूनिवर्सिटी लॻंदी हुई। ऐं मूंखां जॾहिं इंटरव्यू में पुछऊं त सही, तव्हां वाई यू वांट टू बिकम अ वाइस चांसलर ऑफ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम by the panel, I said, I don't know much about that, but the two things I know about that. The one is the scene, the way it reflects the whole, and the other thing is agriculture itself. इन्हनि चैलेंजिस सां जॾहिं आउं वियोसि, मूं जॾहिं पहिरियों PhD जो सेमिनार प्रिज़ाइड कयो त सच पुछो मूंखे ईअं लॻो ॼण त आउं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में वेठो आहियां।